दोस्तों अज मोहम्मद उर्स चांडे जो वॉल्यूम है 38-35 एल्बम है 10 थर प्रोडक्शन जो 2000 में रिलीज़ है। तमाम बेहतरीन एल्बम है। इनमें एकड़ो ज़बरदस्त गीत गायो उर्स चांडे तोखा विसरी वयासीं। ये तमाम बेहतरीन कलाम है। हाजी खुश्क जो कलाम है। दोस्तन जा कुछ कमेंट्स आए वे शामिल कयूं। पहिरीं कमेंट्स है फारूक अहमद इंडिया जो हैदर हिंद वॉल्यूम 95 जो वीडियो ठाहे चुको आहियां। उनखां पोइ वहीद अहमद लिखियो आहे सागर सिंधी सचल प्रोडक्शन में। उनखां पोइ दिलबर अली चांडियो उर्स चांडियो वॉल्यूम 70 अदा इंशाल्लाह कोशिशि ज़रूरु कंदासीं। हेॾा ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे वहीद अहमद दिलूं मोकिलियूं आहिनि। फारूक अहमद भी दिलूं मोकिलियूं आहिनि। वॾियूं महिरबानियूं अदा लख कुर्ब तव्हां दोस्तनि जा। तव्हां दोस्त कमेंट्स कयो था इन करे ई आऊं वीडियो ठाहियां पियो, न त आऊं वीडियो न ठाहियां। दोस्तनि खे ॿुधायूं त हे रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। हिननि में को बि गीत असां शामिल न कयो आहे। असांजो सिर्फ़ु इहो आहे कमु त हिन में कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ही कहिड़े साल में एल्बम रिलीज़ थियो आहे। असांजो कमु बसि एतिरो ई आहे, एतिरी मालूमात आहे। तव्हांखे जेकॾहिं मालूमात पसंदि आहे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो। तव्हांखे लाड़ जा जेके भी फ़नकार आहिनि उहे इंशाल्लाह सभु शामिल कंदासीं हिननि वीडियोनि में। तव्हां उन पंहिंजे फ़नकार जो जी कमेंट्स करे सघो था तव्हांजी कमेंट शामिल कंदासीं। इंशाल्लाह उहो वीडियो भी उन्हनि ॾींहंनि में ई शामिल कंदासीं। असां इन लाइ कमु ही स्टार्ट कयो आहे त काफ़ी दोस्तनि खे ख़बर न हूंदी आहे। ख़बर उन जी हाणे हिकिड़ो कलाम ॿुधूं था पिया हैदर हिंद जो आहे या उर्स चांडियो या फौज़िया सुमरो आहे, कंहिंजो बि आहे, पर असांखे उन एल्बम जी मालूमात न हूंदी आहे थी एल्बम कहिड़ो आहे। असां उहो एल्बम ॿुधणु चाहियूं था, सॼो एल्बम डाउनलोड करणु चाहियूं था। सो इन करे आऊं ही कमु रखियो आहे त जीअं हिकु हिकु कलाम तव्हांखे मां हिते ॿुधायां पोइ तव्हांखे ॻोल्हण में आसानी थींदी। हाणे हलूं था हिन जे पहिरीं कलाम ॾे। पहिरियों कलाम आहे गुल हसन ख़ासकेली जो कलाम आहे हिकु माण्हू विच में पियो। उनखां पोइ ज़मा ख़ासकेली तमामु बहितरीन शाइर आहे। उन जो कलाम आहे हुयूं लख उमेदूं। उनखां पोइ आहे अली हसन बबर जो कलाम आहे शादी चाहे शुगुल में। उनखां पोइ आहे खादिम पिची जो कलाम आहे तुंहिंजो ही शहर ॾिसी ॾाढो परेशान थियो आहियां। ईसा बलोच जो कलाम आहे ॿियो नथो अचे करार। उनखां पोइ आहे अनवर चांडी जो कलाम आहे माण्हू तूं ज़ोर आहीं। उनखां पोइ आहे मुसाफ़िर ठठवी जो कलाम आहे छॾींदुसि ही शहर तुंहिंजो। उनखां पोइ आहे हाजी खुश्क जो कलाम आहे तोखां विसरी वयासीं। ही ज़बरदस्त गीत आहे। अवां जेकॾहिं ॿुधो न आहे त यूट्यूब ते मोहम्मद उर्स चांडियो टॉपिक लिखियलु आहे, उन तव्हां सर्च करे तव्हां पंहिंजो कलाम कढी सघो था। तव्हांखे ॿुधायूं त ही जेके भी एल्बम आहिनि सभु टॉपिक ते पयल आहिनि। उर्स चांडियो आहे, फौज़िया सुमरो आहे, जलाल चांडियो आहे, कहिड़ो बि फ़नकार आहे तव्हांजो नालो लिखी करे टॉपिक लिखंदव त पोइ तव्हां ॾे अची वेंदा। दोस्तों तव्हांखे वीडियो कीअं लॻो? वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा चैनल खे भी सब्सक्राइब कंदा।